ॿ भाइर हुया। पोइ हुननि जो पीउ वियो गुज़ारे, टाइम गुज़रंदो रहियो। नंढे भाउ जी हुन शादी कराई, वॾे भाउ। उन खां पोइ हुनजो जेको वॾो भाउ हुयो उहो मेन रोड जे मथां पंहिंजा दुकान पियो ठाराए। त नंढो भाउ हुन ॾे आयो, उनखे चई त इहो जेके घर हुयो उहो त खणी विराए छॾियो तूं, असां पंहिंजे घर में था रहूं, तूं पंहिंजे घर में सही आहे, पर हे जेका ज़मीन आहे हिन मेन रोड जे मथां तूं दुकान पियो थो ठाराहीं, त बाक़ी मां किथे ठाराईंदुसि दुकान। चए त ॻाल्हि ॿुध, पोयों प्लाट तुंहिंजो आहे, मां सरासर अधो अधो कयो आहे, हे ओरियो पासो मेन रोड वारो मुंहिंजो आहे, हिन जे पोयां तुंहिंजो आहे। चए त तूं मेन रोड जो तूं खयो आहे त पोइ मां किथे दुकानु ठारायां? कि तूं दुकान खे छा कंदई? जे तूं ठाराईंदे पोयों बि गली आहे भाई, तूं ते पोइ ठाराइजांइ। चए त पोइ हिते गली आहे, ख़बर न आहे त कॾहिं इहे आबादियूं थींदियूं। हे अॻियों दुकानु हिकु किरोड़ जो आहे, ऐं पोयां जेको हिकु दुकानु जेको आहे त 50,000 बि न कंदो जे मां ठाराईंदुसि त। हितां हिन खे अधो अधो हीअं कर, तुंहिंजा अॻियां 4 दुकान ठहंदा त 2 दुकान जीअं मोॾे अचनि, 2 तोॾे अचनि। पोइ हिते गली आहे, पोइ तूं बि दुकानु ठाराइजांइ, मां बि ठाराईंदुसि। हाणे हे मेन रोड आहे, हिते तूं 4 दुकान ठाराइनि, हिते होटल बि थी सघे थो, हिते ॿियो कुझु बि थी सघे थो। हाणे मुंहिंजो जेको हिसो आहे उहो जेको 5 लख बि कोन कंदो, ऐं जेको तूं वारो हिसो आहे हे त किरोड़नि में वेंदो। सो ईअं न कर, हाणे 2 दुकान जो तूं खण, 2 मूंखे ॾे। चई इहा विरस्त थियल आहे, हे अथई कागज़ अची ॾिस। कागज़ जो हिन ॾिठा त उन में लिखियलु इहो आहे, अॻियो हिसो जेको हुयो वॾे भाउ जो, पोयों नंढे भाउ जो। चए त ॾिस तुंहिंजी पंहिंजी सही थियल आहे न। चए त मां तुंहिंजे मथां ओॾी महिल यकीन कयो, बाबो गुज़ारे उनखे 10 साल थी विया, तूं कागज़ खणी आए त मां तुंहिंजे मथां इतबार करियो, मां ओॾी महिल ई सही करे छॾिया। हाणे घर जेके तूं विराया आहिनि त घर तूं सही विराया आहिनि। हाणे हिन ज़मीन ते तूं जेको इहो कयो, अॻियो हिसो तूं पंहिंजे नाले करे छॾियो, पोयों हिसो मूंखे ॾेई छॾी। चई तूं पाण सही कई आहे बाक़ी। चए मां त सही कई, मां त तुंहिंजे मथां यकीन कयो, इतबार कयो, मां त कागज़ ॾिठा ई कोन। पोइ चई बसि हाणे अॻियो मुंहिंजो आहे। हाणे छा करे, भाउ खे आयो घर, पुछा कयो ज़ाल, अची छा आहे? त हीअ ॻाल्हि हेतिरी आहे। चई बसि हाणे पोइ असां ॻाल्हाए ॾींदो, हाणे तव्हां ॿाहिरि पाण विढ़ंदव छा? बसि छॾे हिन ॻाल्हि खे। हिन बि हिन ॻाल्हि खे छॾे ॾिनो। हिन खे जा 2 पुट, जेको नंढो भाउ हुनखे 2 पुट थिया, हुनखे 1 पुटु। पोइ हुनजो पुटु जेको हुयो वॾो थियो त तमामु ॼणा बिगड़ी वियो, बाक़ाइदा गुंडो थी वियो, मवाली जुआरी। हिन जा जेके 2 पुट 2 शौक़ सां पढ़ंदा हुआ। पोइ हिकिड़े पुट खे सरकारी नौकिरी मिली हिनजे खे, ऐं हिकिड़े खे वरी कारोबार खोले ॾिनई, मेन रोड ते को दुकान वठी, पोयों पंहिंजो प्लाट खपाए, अॻियां हुनखे 2 दुकान वरिता ॿियनि मूं, उते पंहिंजे पुट खे कारोबार हिन खोले ॾिनो। जेको वॾो भाउ हो हिन जो, उनजो जेको पुटु हुयो उहो माना जुआ जे पोयों, माइन जे पोयों, नशे जे पोयां। जॾहिं वॾो भाउ जो बीमार थी पियो हिन जो, हाणे हो घर में पियो, पुटु हुयो बिगड़ियल, न को कारोबार करे न छा, वञे जुआ खेॾे पैसा हाराए। पोइ कंहिं महिल हो हिकु दुकानु खपाई, कंहिं महिल ॿियो दुकानु खपाई, जेका ज़मीन वरितल उहा वञे खपाईंदो। आख़िरकार सभु कुझु हिननि खपाए छॾियो। हाणे हिन जे घर जा हालात ई ख़राबु थी विया। जेको नंढो भाउ उहो टेकिजी वियो, छो जो हुनजो पुट खे हिकिड़े खे सरकारी नौकिरी मिली, ॿियो वरी दुकानु हुनखे वॾो पंहिंजो कारोबार पियो करे। पोइ हिनखे ख़बर पई त मुंहिंजो वॾो भाउ बीमार थी पियो आहे। सिधो आयो उतड़े, अचे पुछा कंहिं, चए त ॾे हाल वाल। चए त हाल वाल ख़ैरु, मां तुंहिंजो हक़ खाई वियुसि, सो मूं वटि बि कोन बीठो। मुंहिंजो पुटु इहो नशाई जुआरी थी वियो, ऐं तुंहिंजा पुट केॾा सुधरियल थिया, ऐं मुंहिंजे दुकाननि जो लखे रुपया किरायो मिले पियो।
सिर्फ़ु दुकान जो असां किरायो वठी खाऊं हा त बि असां ऐश पिया कयूं हा। पर हिन जुआ में सभु कुझु हाराए छॾियो। मुंहिंजो जेको पोटो आहे उहो सरकारी स्कूल में थो पढ़े ऐं तुंहिंजा जेके पोटा आहिनि उहे प्राइवेट स्कूलनि में था पढ़नि। सो तोखे अलाह ॿीणो ॾेई छॾियो ऐं मां तुंहिंजो हक़ु खाधो तुंहिंजे भाउ जो। सो मां हाणे हिन खट ते ई पियो आहियां। असांजा इहे हालात थी विया जो असांखे हाणे खाइण काई कुझु कोन्हे को जो कुझु खाऊं। हे ॾिसी थो अचे मुंहिंजी ज़ाल खे कपिड़ा कोन्हनि, फाटल कपिड़ा पातल अथसि। मूं वारो पुटु इहो वते थो अचे ईअं ई हाणे रुलंदो पिलंदो। हाणे कुझु आहे कोन, हाणे छा हाराए, हाणे काॾो नशा करे, हाणे वते थो ईअं रुलंदो। असांजा हालात इहे वञी थिया अथई। मुंहिंजी नुंहुं अचे हुनखे पूरा कपिड़ा कोन्हनि के फाटल कपिड़ा। हेॾा असां ज़मीनदार हुयासीं, असांजो नालो हुयो, ज़मीन बि हली वई, दुकान बि हलिया विया, का शइ न पतो असां वटि हाणे त। हिन चयो ॻाल्हि ॿुध, तूं मूं भाउ जी मिल्कियत झली पंहिंजे पुट लाइ त मुंहिंजो पुटु सुभाणे सुखियो थिए। मूंसां भाउ सां तूं गदारी कई पंहिंजे पुट जे लाइ। हाणे ॿुधाए, अदाची जेको जंहिंजो नसीबु हूंदो आहे उनखे मिलंदो आहे। ॿिए जे नसीब जो तूं न सोच, तूं सोचो ॿियनि जो नसीबु। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नसीबु आहे। मुंहिंजा कल्ह कहिड़ा हालात हुया, तूं मूंखे होॾो टुकड़ो ॾेई छॾियो ईअं ई। अलाए महिरबानी सां मां थोरी महिनत कई, उन्हनि खे थोरो ठहिरायमि दुकान खे। तुंहिंजो किरायो जेको त हुयो 40 अणो, तोखे 40 रुपया रोज़ पिया मिलनि त मूंखे उन जी जाइ ते 2 रुपया पिया मिलनि किरायो इन हिसाब सां। पोइ बि अलाए महिरबानी सां मुंहिंजा पुट ॿई पढ़ी बि विया। हिकिड़े खे नौकिरी आहे, ॿिए खे वॾो कारोबार आहे, दुकानु अथसि वॾो। ऐं मुंहिंजा पोटा प्राइवेट स्कूल में था पढ़नि। मुंहिंजे घर में अलाए में हर शइ आहे। ऐं तूं वटि हेतिरी मिल्कियत हुई, तूं वटि का शइ कोन पतो। चए था पराओ नसीबु न सोचिजे त मुंहिंजो पोयों नसुलु थींदो, उन्हनि जे लाइ मां कुझु करे वठां, ईअं चई कॾहिं बि न सोचे। जे अगरि हुन जे नसीब में सुखु लिखियलु आहे त हुननि खे सुखु मिलंदो। जे हुननि खे ॾुखु लिखियलु आहे त हुननि खे ॾुखु मिलंदो। तूं खणी छा बि कर। चए था तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। चए था हाणे ॻाल्हि ॿुध, मां वञा थो घर, तोखे लटा कपिड़ा तव्हां सभिनि खां वठी थो अचां ऐं खाइण पीअण जो राशन ई मां तोखे आणे थो ॾियां ऐं तुंहिंजो इलाज ई मां करायां थो, जेको मुंहिंजो हाल हाज़ुरु आहे। सो निढो भाउ मोकिलाए हले वियो। सो दोस्तो, हिन ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे, घणा माण्हू सोचींदा त पोयनि जे लाइ मां कुझु करे वठां। भई पोयनि जो जेको नसीबु हूंदो उन्हनि खे मिलंदो, इंसानु छा बि खणी करे। घणा करोड़पति माण्हू हुया, उन्हनि जा पोयां पिनंदा था वतन, ऐं जेके पिनी टुकुर खाईंदा हुया अॼु उहे करोड़पति लॻा पिया आहिनि। इहा हर ॻाल्हि आहे नसीब जी। जंहिंजो जेको नसीबु हूंदो उनखे मिलंदो, इंसानु छा बि खणी करे। हराम हिलाल गॾु करे थो त मां पोयनि जे लाइ कुझु करे वठां। केतिरो बि हिलाल हराम में कमाए, क़बर पंहिंजी कारी कंदो, पर हुननि जो जेको नसीबु हूंदो हुननि खे उहो मिलंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि अचनि थियूं त पोइ लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही तरी ॿिए कंहिं वीडियो मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।